अदा मां सखर मां थो ॻाल्हायां। असांजे पाड़े जे हिकु घर में हिकु नंढड़ो ॿारु ॼाओ आहे जंहिं ॼमण सां ई ॻाल्हाइणु शुरू कयो आहे त सभु घर जा भाती बग़ैर खीर ऐं खंड जे सिलेमानी चांहि जो काढ़ो ठाहे पीओ त इहा बीमारी ख़तमु थी वेंदी। ऐं इहो मुंहिंजो मैसेज सॼी दुनिया में फैलायो त जीअं इहा बीमारी मां पाण सां गॾु 3 ॾींहंनि खां पोइ खणी मरी वेंदुसि। यार वाकई ये थियो छा? दिने को पूछा के वो बिले बागो सखर जो है एकड़ो मीठू काढे वियो हिकु त मूंखे सम्झ में न ईंदो आहे खरकड़ा इहो थी हीअं राइट सही मोबाइल आहे धूम पे मुंहं में असां हो भले अंगन वारी मोबाइल हिकु हे मीरो त सही पंज त सही आहे हा हे वरी साबू वरी वीडियो कॉल थो करे। हा साबू ॾे ख़बर चार आहे काथे घर ॾे वेठो आहे न। यार ॿुधे इहो व्हाट्सएप ते मैसेज आयो आहे त सखर में ताज़ो ॿार ॼावल आहे। वञ ॾे इहो मैसेज वरी तोॾे बि पहुतो आया। हा यार इहो ॿुधाए त सच आहे छा? असांजे काढ़ो पी पी पंहिंजो मादे जो सुॼाए छॾियो आहे पीपड़ पंहिंजो। कमाल कंदो आहे तूं बि यार साबू उहे थपा रखां हितां मोबाइल तां ख़ुदा जो कसमा। अरे चयो त न तुंहिंजो बि दिमाग़ु लॻे थो क्रिकेट थी वियो आहे। ॼावल ॿार खे बाबा कंहिं ॿुधायो त जेको आहे इहा बीमारी हिते फैलियल आहे या उतां न्यूज़ चैनल ॾिसंदो थो अचे या कन में बांग जे बदिरां कंहिं हुनखे इहा ॿुधायो आहे हिते इहा बीमारी फैलियल आहे। ताज़ो ॼावल ॿार को ॻाल्हाईंदो आहे यार तूं बि यार चरियूं हलाए यार तोखे ख़बर ई न आहे काई यार। पोइ इहो माण्हुनि छो ॿुधायो मूंखे बि ॻाल्हि सम्झ में नथो अचे मां ते अञा बि कोप हथ में आहे मूंखे हे ॾिस हे वीडियो ते ॾिस पाण। बाबा समझदो करनी यार समझदो कर बाबा। हेॾनि ॾींहंनि खां माण्हू घर में नज़र बंदि लॻाए वेठा आहिनि ज़ालुनि सां जहिड़ा करे करे ॾुंडा पट लॻी पई आहे ॿारनि खे बाबा रिझाए रिझाए थकिजी पिया आहिनि माण्हू। ॿियो छा कनि इहो मिड़ई माण्हुनि ईअं हुलायो आहे हरू भरू यार। वरी बि यार मतिलबु सच हुजे असां सभिनी घर वारनि काढ़ो पी जेको आहे पाण खे यरकान ॾेई छॾियो आहे। तव्हां वरी सभिनी छो पीतो आहे? तव्हां में भला आहे छा इहा बीमारी सभिनी जे घर ॾे? न बाबा अलाह ख़ैरु कंदो असां त बिल्कुलु सही आहियूं। पोइ बि चऊं था मथां को चुभड़े बीमारी तॾहिं असां काढ़ो पीअणु शुरू कयो आहे। ओ इहा ॻाल्हि करनी हाणे सियाणा सच चई आहिनि न जिते लोभी हूंदा आहिनि न उते ठोगी बुख न मरदा आहिनि। तूं बि कमाल कंदो आहे यार। मूंखे त लॻे ई थो लाला इहा खीर ऐं खंड जी मार्केट ख़राबु करण जी वॾी का साज़िश आहे। तोखे त ख़बर आहे अॼुकल्ह माना खीर ऐं खंड जी क़ीमत माना किथे वञी पहुती आहे। हा भाई खीर त 100 खां वधीक महांगो थी वियो आहे। खंड जी त ॻाल्हि ई न पुछो आहे तोबा। हा त पोइ मूंखे लॻे थो इहो ई चकर आहे लाला इहा वॾी गेम आहे तोखे ख़बर ई न आहे काई लाला। हूंदो यार हाणे फोन बंदि थो कयां मां बि काढ़ो पी पी हाणे झंग जो ख़्यालु थियो। हा पोइ झंग जो ख़्यालु त थींदो आहे नी काढ़ायो ठाहे पीअंदो खुदाई खां मार पियो चरिया थिया अलाए या माना वास्तव तव्हांखे दिमाग़ु ख़राबु करे छॾियो आहे क्रिकेट करे छॾियो आहे। वञ वञ हाणे झंग जो ख़्यालु वरी करे न हिते किन हरू भरू। बसि यार छा कयूं बि हाणे ख़ुदा हाफ़िज़ अथई। अरे बंदि कर न अच्छा मां कयां अलाए अलाए काथो थींदी।